इन मुल्क में कानून हुजे त काइम अली जा वज़ीर आला दिया सिंध जो लहे ई कोन तो बड़ो जनाज़ो लाश थी रहियो तब कोन ते लथो चिपड़ियो पियो सही करण बि कोन ते आया त अंधनि वांगे हथ रखी ॾींदा त हिते लीको कढे हिते पछाड़ी थी जा मुल्क जा कानून 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 जी बणी कानून रुगो असां मोलनि जे लाइ बसि अवां जे लाइ आहे कोन जॾहिं तॾहिं फूकिया बीठा था ॿ सिपाही हितां ॿ सिपाही था मोल साहिब मदर जा कागज़ ॾेखारे मदर तो तव्हां चोरी कयो आहे छा कागज़ ॾेखारे मदरसे में छोरा घणा आहिनि 2200 पावांखे पैसा केरु थो ॾे पैसा पिणे थो मोकिले क़बर मां जॾहिं तॾहिं असां ते भूकिया बीठा रजिस्टर करायो रिन्यू करायो फलाणो करियो मोहम्मद अली जना खां इमरान खान ताईं मुल्क जो चङो मुड़ुसु कहिड़ो आहे जीअं असांखे 500 रुपया चंदो ॾिनो रुपयो बि कोन ॾिनो हे पाण बुखिया अमेरिका खां पिनंदा वतन थी असांखे छा ॾींदा अंधी क़ौम इज़त इल्म में आहे इल्म वरी आहिनि ॿ इल्म हासिल करण जूं लाइनूं आहिनि ॿ हिकिड़ी मदरसनि वारी आहे ॿी वरी स्कूलनि वारी आहे प्राइमरी स्कूल पोइ वरी मिडिल स्कूल पोइ हाई स्कूल पोइ हायर सेकेंडरी स्कूल पोइ कॉलेज पोइ डिग्री कॉलेज पोइ साइंसी कॉलेज पोइ टेक्निकल कॉलेज पोइ फलाणो कॉलेज पोइ फलाणो कॉलेज पोइ यूनिवर्सिटी हे सभु इल्म हासिल करण जा ॿिया वरी आहिनि मदरसा हाणे ॿ लाइनूं आहिनि इल्म हासिल करण जूं हाणे इन ॿिन्ही लाइननि में फ़र्क़ु आहे उहो कहिड़ो त जेको स्कूल में तालीम पियो हासिल करे उन खां पुछ त तुंहिंजो उस्ताद केरु आहे तोखे कंहिं पढ़ायो इल्मु चवंदो मास्टर अल्लू जो उस्ताद केरु आहे जी प्रोफेसर लखू कंहिं वटि पढ़ियो पियो जी प्रोफेसर रमू हाणे लाइन छिक प्रोफेसर रमू पोइ हलियो वञ मथे हली 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 नेठ ब्रेक हली लॻंदो बर्तानिया या अमेरिका जेके अंग्रेज कुत्ते ते जितां खां इहा तालीम शुरू थी आहे या वध में वधि बॉम्बे यूनिवर्सिटी ते ब्रेक लॻंदो जितां खां इहो इल्मु शुरू थियो आहे हिन स्कूल में ऐं यूनिवर्सिटी में पढ़ण वारे जी उस्तादनि जी लाइन छिकींदे त ब्रेक कंहिं अंग्रेज ते लॻंदो पर जेको मदरसे में वेठो पढ़े उन खां पुछ त तोखे कंहिं पढ़ायो आहे मूंखां पुछंदा त तोखे कंहिं पढ़ायो आहे ऐं त मूंखे साईं कासमी साहिबु पढ़ायो आहे साईं कासमी कंहिं वटि पढ़ियो मौलाना बिनोरी वटि पढ़ियो मौलाना बिनोरी कंहिं वटि पढ़ियो मौलाना अनवर शाह कश्मीरी वटि पढ़ियो अल्लाह ताला जे क़बर ते करोड़ा रहमत नाज़िल फरमाए जेकॾहिं हीअ लाइन असांजी छिकींदा त ब्रेक मदीने में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते लॻंदो जेको स्कूल में पियो पढ़े उनजो रूहानी राब्तो अमेरिका सां आहे जेको मदरसे में वेठो पढ़े उनजो रूहानी राब्तो मदीने वारे मीर मोहम्मद मुस्तफ़ा सां आहे फ़र्क़ु ॿिन्ही तालीमनि में आहे हलो हिकिड़ी तालीम कहिड़ी आहे खोल किताब अंग्रेजी दिस इज कायद आज़म मोहम्मद अली जना हिन में लिखियो पिया मोहम्मद अली जना कहिड़ो ही किताब खोल क़ुरान हिन में लिखियो पिया त मोहम्मद मुस्तफ़ा कहिड़ो या अय्युहा नबी इन्ना अरसलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम मुंहिंजा दोस्त हुते मोहम्मद अली जना जो तारुफ़ आहे हिते मोहम्मद मुस्तफ़ा जो तारुफ़ आहे तुंहिंजे किताबनि में कींझर जो सैर आहे क़ुरान में जन्नत जो सैर आहे ॿिन्ही तालीमनि में फ़र्क़ु आहे हलो तव्हां अंग्रेजी तालीम पढ़िया आहियो 10 जे अंग्रेजी जो किताब खणी पोइ जेको आहे सो सॼो पढ़ो गिट मिट डिसमिस गिड़बिड़ दिड़बिड़ बड़बड़ जड़बड़ रड़बड़ कड़बड़ अल्लाह साईं अब्बा खे बख़्शी थो करियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पिणे खे सवाबु मिलंदो पाण मलाइक ॿ मुकूं ॿियूं ठोकींदा त कंध वारियो पर जे बच्चा कुरान पढ़ियल हूंदा न रुगो ॿियो सॼी महिनत जेकॾहिं बि न कनि न रुगो 3 दफ़ा कुलो वला पढ़ी बख़्श कयूं अल्लाह जो रसूल फरमाए 3 कुल क़ुरान जे बराबरि सॼे क़ुरान जे ख़तम जो सवाब मिलंदो अल्लाह जो रसूल फरमाए माण्हू मरी वेंदो अमल ख़तम थी वेंदा पर 3 शयूं अहिड़ियूं जिन मरण खां पोइ बि इंसान खे सवाब मिलंदो या त को सदको करे वञे या इल्मु छॾे वञे या औलाद साले छॾे वञे जेको उनजे लाइ दुआ थो घुरे त इल्मु हासिल करण जी हिकिड़ी हूअ लाइन आहे ॿी हीअ लाइन आहे असीं वरी हिन लाइन जी था ॻाल्हि करियो त हेॾां अचो
हेॾां अचो। हूअ तालीम पैसनि वारी आहे, हीअ तालीम फ्री आहे। हुते छोरनि खे पैंटू शर्टू टाई रिढ जहिड़ो थेलो किताब दाख़िला जूं फियूं, पोइ वरी माल पाणी खपनि। माण्हुनि केलनि जा बाग विकिणी लाखों रुपया छोरनि खे ॾिना, पछाड़ी निभागा कापी करे पास थिया, नौकरी बि कोन मिली। जहिड़ा नर गॾा रोडनि ते जुलूस कढंदा वठनि। 15 साल थिया पीपी गवर्नमेंट पाबंदी हड़ियो वेठी आहे। पुलिस में अप्लाई, एजुकेशन में अप्लाई, हेल्थ में अप्लाई, मुआवजा में अप्लाई, होते ॾियो होते टेस्ट, हलो रेंजर्स में भर्ती पई हले, हलो फौज में भर्ती पई हले, हुते दरबदर होते दरबदर, होते टेस्ट, होते दरख़्वास्त, होते। अॼु ॾींहुं छुट्टियों नौकरी मिली आहे। सभु बेरोज़गार आहिनि, कोई रोज़गार सां लॻल कोन्हे को। आपघात पिया कनि, जुलूस पिया कढनि, रोडनि ते वेठा आहिनि, टायर पिया साड़ीनि। असां कॾहिं बि आपघात कोन कयो आहे, न को असां कॾहिं जुलूस कढियो आहे त असांखे नौकरी ॾियो। मुंहिंजा दोस्त, तव्हां वध में त ईअं चवंदा आहियो त मौलवियुनि जो मुस्तक़बिल कोन्हे। म्या पोइ रोज़गार जो मसइलो आहे, म्या पोइ पेट जो मसइलो आहे। बुख त हो पिया मरनि, जुलूस त हो पिया कढनि, नौकरियूं त हुननि खे कोन थियूं मिलनि। असीं त मदरसनि में खायो पियो माशा अल्लाह नड़ पियो वेठा आहियूं। अल्लाह तबारक व तआला असांजे पेट भरण लाइ वॾेरनि जी लिस्ट इज़राइल खे ॾेई छॾी आहे कि नंबर सां मारींदो अच, वारा मुला खाईंदा अचनि बसि। चरिया आहियो छा? मौलवी ऐं बेरोज़गार बुख जे डप खां ला तक़्तुलू औलादकुम मिन ख़श्यति इमलाक़। क़ुरान फरमाए बुख जे डप खां औलाद खे क़त्ल न करियो, जो क़ुरान जे तालीम खां महरूम करे तव्हां उन्हनि खे हुते छॾियो आहे। हाणे हुतां बि अहिड़ा माण्हू तयारु थींदा न, अदा ऐं अजड़ियूं, जेके रोडनि ते बीठा न अचनि। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, मेरा जिस्म। न रोई गए रिसला, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। तू हर महीने से गाड़ी झंडी वठे ये मांडुल तो बंद कर, मेरा जिस्म मेरी मर्जी। फूक फूक एड़ा गुल कढिया अथव न, खबरदार मदरसा लावारस कोन्हे, संभाले वे खगण। इन्हनि मदरसनि दीन जी ख़िदमत कई आहे। असीं मौलवी जे करप्शन करियूं आहे न त मदरसा कोन हलंदा। करप्शन हो हुननि कई आहे, असां कोन कई आहे। चोर हो न, असीं कोन आहियूं। असीं जे करप्शन करियूं त हीअ तामीर थिए मदरसे। अच्छा मौलवी साहब जो मोहतमो जेको पिने थो खाए त अहिड़ी बिल्डिंग किथां ॾींदी? करे आयो छा? जेको मौलवी पिने थो खाईंदो अचे त पघार किथां ॾींदो? जेको पिने थो पाण खाए त बिजली जा बिल, पाणी जा बिल, गैस जा बिल कीअं ॾींदो? जेको मौलवी पिने थो पाण खाए तो उस्तादनि खे पघार किथां ॾींदो? उस्तादनि खे पघार मिलनि पिया, बिजली जा बिल मिलनि पिया, पाणी जा बिल, गैस जा बिल, तामीरात हले पई, शागिर्द पढ़नि पिया, मदरसा रोज़ बरोज़ वधनि पिया। इहो दलील आहे त असां तव्हांजे ॾिनल रक़म में ख़यानत कान कई आहे। जेॾे असीं तव्हांजे ॾिनल 100 रुपए में बि ख़यानत नथा करियूं त इनशाला जेकॾहिं तव्हां इक़्तिदार आलम जे हवाले कयो त उहे आलम जीअं मदरसनि जे अंदरि तरक़ी कंदा था वञनि, तीअं न पाकिस्तान जे अंदरि बि इनशाला पाकिस्तान के गुल गुलजार करे छॾींदा। जमीयत उलमाए इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान। जेकॾहिं मुल्क के सुधारण चाहियो था न त निज़ाम के तब्दील करियो। शख्सियतूं तब्दील थियनि पयूं, गॾा साॻियो आहे, गॾा साॻियो, टंगूं सड़लूं विचड़नि पयूं। कॾहिं हुन ते गुण रखी आहे, कॾहिं हुन ते रली रखी आहे, कॾहिं हुन ते कंबल रखियो आहे। अड़े गॾा तब्दील कर, मरे रली या कंबल तब्दील करण सां मसइलो हल कोन थींदो। गॾा तब्दील कर, कॾहिं नवाज शरीफ, कॾहिं ज़रदारी, कॾहिं परवेज़, कॾहिं ही अमरा। माण्हू बदिली पिया कनि, निज़ाम साॻियो आहे, कानून साॻियो आहे। अड़े निज़ाम तब्दील करियो, मुल्क खे तव्हां रांदि न करियो। हीउ मुल्क निज़ाम सां सुधरंदो, ओ उन कानून सां सुधरंदो जेको कानून रब्बुल आलमीन मोकिलियो आहे। उहो कानून तव्हांखे हिननि खां मिलंदो। इहो क़ुर वारो कानून तव्हांखे इमरान खां ॾींदो, जेको हिकिड़ी माई छॾियो, ॿीअ में हथ विझे, ॿी छॾियो, 10 में हथ विझे। इहो तव्हांखे क़ुर जो कानून ॾींदो। चरिया आहियो जिन जूं मायूं डंप सां गॾु डांस कंदियूं, तव्हांखे क़ुर जो कानून जेका जे जितां